मणिपुर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जी मासूम न्याणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ सिंध अदबी संगत शाख गॾे जी पारां ग्लोबल सेक्रेटरीट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध जी मासूम न्याणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ सिंध अदबी संगत शाख गॾे जी पारां ग्लोबल सेक्रेटरीट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवानी ज़िलई राब्ता सेक्रेटरी आज़ाद अंसारी, वफ़ा हाकिम वसान, जाम मोहब्बत सहतो, मुख्तियार सुमरो, कुर्बान गुल चन्ना, रज़ा राजपर, अब्दुर्रहीम सोलंकी, उदासी अरशद सहतो करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संगरार जी मासूम प्रिया कुमारी खे अगवा थिए 3 साल थी विया आहिनि, पर सखर पुलिस उनखे बाज़ियाब करण में नाकाम वई आहे। मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी सिंध जी न्याणी आहे, जेका मुहर्रम जे महीने में मोमिननि खे सबील पीआरींदे अगवा थी वई हुई। हूअ हाणे सिंध जी न्याणी आहे, असांजी न्याणी आहे। मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ सिंध सरकार हिकु कमेटी ठाही, पर उन बि को ख़ासि ॿूटो न ॿारे सघी आहे। सिंध अदबी संगत वटि एहतजाज खां सवाइ जिदोजहद खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे। असांजा ही एहतजाज जारी रहंदा जेसीं ताईं मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी खे बाज़ियाब नथो करायो वञे। सिंध जो को शहर महफ़ूज़ न आहे जिते ज़ुल्म न थियो हुजे, पर ही वाक़ियो सोचियल सम्झियल साज़िश तहत थियल आहे जो पुलिस ख़ामोश बनल आहे। मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए सिंध जे अवाम मां ग़म गुस्सो ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में सिंध जा माण्हू पंहिंजी जिदोजहद जारी रखंदा, जेका हिकु सैलाब हूंदी।